अक्सर माण्हुनि वटि सलाद में बसर ऐं टमाटा हूंदा आहिनि, पर हक़ीक़त में केतिरियूं अहिड़ियूं भाॼियूं आहिनि जेके सलाद तौरु इस्तेमालु करे सघजनि थियूं। कॾहिं कॾहिं त सलाद में मेवा बि शामिल कया वेंदा आहिनि। साई भाॼीअ जा बि फ़ाइदा हूंदा आहिनि ऐं भाॼियुनि खे सलाद तौरु इस्तेमालु करण जा फ़ाइदा इन खां वधीक हूंदा आहिनि। सलाद खे सिहत लाइ बहितरीनु सम्झियो वेंदो आहे। मिसाल तौरु पालक, गजरूं, खीरा, बसर, टमाटा, धाणा, फूदनो, बंद गोभी, सावा मिर्च, चुकंदर ऐं ॿियूं सावनि पननि वारियूं भाॼियूं सलाद तौरु इस्तेमालु कयूं वेंदियूं आहिनि। इन्हनि जे इस्तेमाल सां सिहत खे फ़ाइदा पहुचंदा आहिनि। भाॼियुनि में लूणियात ऐं सेल्यूलोज तवानाई ॾींदा आहिनि। सलाद जे पननि जो इस्तेमालु आंडनि जे चुरपुर खे बहितर कंदो आहे। इन सां कब्ज़ खां बची सघिबो आहे। सलाद खाइण सां तंदुरुस्ती मिलंदी आहे ऐं मूड बहितर थी वेंदो आहे। इन सां निंड जो मयार बि बहितर थी वेंदो आहे। सलाद में एंटीऑक्सीडेंट्स हूंदा आहिनि। भाॼियुनि में मौजूदु वाइटामिन ऐं बीटा-कैरोटीन मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाइण में अहम हूंदा आहिनि। सेहतमंद खल लाइ सलाद खाइण जी सलाह ॾिनी वेंदी आहे। रत जी खोट रोकण लाइ अव्हां खे सलाद खाइणु घुर्जे, छो त सलाद में आयरन, मैग्नीशियम, कैल्शियम ऐं पोटेशियम जहिड़ियूं मादनियात हूंदियूं आहिनि।